कड़ा हाल बनाया थी। छा थियो है? कुछ भी ना, बस ये ना ये तो अखियों भी नाहिन रोईंदियूं। का चोट अखियुनि जा पत्थर पिघारींदी आहे। ॾिस रोज, मां अकेली त तुंहिंजी सहेली आहियां। जेकॾहिं तूं मूंखां पंहिंजा ॾुख लिकाईंदीअ त पोइ घुटिजी मरी वेंदीअ। छा हुन जवाब ॾिनो आहे? ये समझ त पोइ छा थी सोची? सोचा थी त हाणे ज़िंदगीअ ते वधीक पंहिंजी मर्ज़ी न हलायां। हालतूं जहिड़ियूं हुजनि उन्हनि सां समझौतो करे वञा। बाबा मां के ॿी छोकिरीअ खे पसंदि थो करियां। छा छा चई? ॿुधई पुटनि जो जवाब? पर पुट, धारी छोकिरीअ लाइ तो पंहिंजे खून ई खानदान खे पुठी थो माण्हू असांखे छा चवंदा? अम्मा अम्मा तव्हांखे माण्हुनि जे ताननि जी परवाह आहे, पर पर हिन पुट जी ज़िंदगी जी का परवाह कान्हे। तोखे ख़बर आहे त तुंहिंजे हिन कार जी तलवार खां पोइ केतिरनि हसरतुनि जो खून थींदो? बाबा प्लीज़ मूंखे सम्झण जी कोशिश कयो। तूं असांजो जावल ऐं तूं असांखे थो सम्झाईं? बाबा तव्हां भली मूंखे नंढो ॿार सम्झो, पर बाबा जीअं मां पंहिंजी पसंदि जा पाण रांदीका ख़रीद करे वठंदो हुउसि, मां शादी बाबा पंहिंजी पसंदि जी पाण करणु थो चाहियां। मूंखे ख़बर पई पुट त तूं हाणे जवान थी वई ऐं हर वक़्तु तूं पंहिंजी मर्ज़ी सां खणी सघीं थो। न न बाबा इहा ॻाल्हि नाहे। मूंखे त तव्हांजी सॼी ज़िंदगी मूंखे तव्हांजो सहारो खपे बाबा। बाबा मुंहिंजी नंढी ख़ुशी न खसियो बाबा। मां तव्हां खां पंहिंजी नंढी ख़ुशी जी फेरा थो कयां बाबा। तूं असांजी नुंहं खां पुछी अच त असां कॾहिं हुननि जी पीउ सां मिलण वञूं। थैंक यू। दादा मुबारक हुजेव, जो भली डेट रिश्तो थियो आहे। वॾी महिरबानी अदी। चाचा तव्हांखे मुबारक हुजे। बाबा तव्हांजी महिरबानी। महताब हिकिड़ो मिंट अचिजांइ त सही। हाँ पुट तव्हां बि मां रोज तुंहिंजो थियण वारो घोटु आहे इंजीनियर। सो हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त हुन चाचा खां तोखां सवाइ कमीशन में ॿियो छा छा घुरियो आहे? आयो अथई कमीशन वारो। एक्सक्यूज़ मी प्लीज़। हेलो मां थो ॻाल्हायां। छा ॻाल्हि आहे? अॼु ॾाढो ख़ुशि थी लॻी। बस कुछ साइडियूं वेठियूं आहिनि न गॾु ईअं करे। उरुज मां तोसां मिलण थो चाहियां। तो जवाब न ॾिनो। उरुज प्लीज़ वक़्तु कढ, मां तोसां मिलण थो चाहियां। मूं वटि हिकिड़ो सरप्राइज़ आहे तोखे ॾियण लाइ। सरप्राइज़ त मूं वटि बि आहे। पोइ तूं अॼु ई वक़्तु कढ त पाण मिली वठूं। अॼु न, सुभाणे। ठीकु आहे, सुभाणे मिलूं। पहिरीं तूं ॿुधाए त तो वटि कहिड़ो सरप्राइज़ आहे? पहिरीं मां ॿुधायो। नो, पहिरीं तूं ॿुधाए कहिड़ो सरप्राइज़ आहे? मुंहिंजो रिश्तो तय थी वियो आहे। मूंखे चयो त मुंहिंजे करे तुंहिंजे वालिदैन खे को दुख पहुचे। ॾिस मूंखे ॾिस प्लीज़, मुंहिंजी अखियुनि में त ॾिस। मां अकेलो थी वियुसि।
मां अकेलो थी वियुसि जेकॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा त मोहबत माण्हू खां पंहिंजो सभु कुझु खसे वठंदी आहे त मां तोसां अहिड़ो तालुक ई न रखां। तू मुंहिंजी ज़िंदगी में छो आई औरोज? छो ॿुधाए मूंखे। तोखे इहो हक़ कंहिं ॾिनो हो त तूं पंहिंजी मर्ज़ीअ सां मुंहिंजी ज़िंदगी में अची ऐं ज़िलज़िलो आणे ऐं पंहिंजी मर्ज़ी सां निकिती हली वञ। ॿुधाए उरुज, तो मुझे इंतजार छो न कयो उरुज? तोखे अहिड़ी कहिड़ी तकड़ हुई? मूंखे का बि तकड़ कान हुई, पर मूं तोखे ॿुधायो हुयो न त जॾहिं मुंहिंजो पहिरियों रिश्तो टुटियो हुयो तॾहिं मूं पंहिंजूं सभु चूड़ियूं भञी छॾियूं हुयूं। हींअर बि मूंखे उहो ई साॻियो ख़ौफ़ हुयो त जेकॾहिं तो बि पंहिंजे वालिदेन जे प्रेशर में अची मूंखे रद्द करे छॾियो त पोइ शायदि मां पंहिंजी चूड़ियुनि सां गॾु पंहिंजी ज़िंदगीअ जो कंगण बि न भञी विझां। सिर्फ़ उन ख़ौफ़ जे करे। हाँ इंतज़ार, सिर्फ़ उन ख़ौफ़ जे करे मूं उन छोकिरे ते हा कई आहे जंहिंखे मूं अॼु ॾींहं ताईं ॾिठो बि न आहे। तूं अञा ताईं हुनखे नाहे ॾिठो? न, हाणे तूं पंहिंजो सरप्राइज़ ॿुधाए। हाणे इहो सरप्राइज़ न पर सिर्फ़ बाबा वारनि जे राज़ पे जो मामूली इत्तला वञी रहियो आहे। छा? पर इंतज़ार, अहिड़ो इत्तला आणण में तो छो देर कई? देर मूं नाहे कई उरोज, तो तकड़ कई आहे। छा तूं हाणे मूंखे क़बूल करे सघीं थो? छा? इहो तूं छा पई चईं? सिर्फ़ ॻाल्हियूं त तय थियूं हुयूं।